हबीबिना मुहम्मदिन व अला वालिदैहि व आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलामुन अला इल-यासीन इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ मोहब्बत शौक सा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व अला वालिदैहि व आलिहि व सहबिहि अजमईन। हुस्न में यफ्ता हुयो हजरत पाक हुसैन। चेहरो चोदीह चंद्र जिया नाजुक नाज़नीन। दिल जी राहत चैन जिक्र आ दिलदार जो। दिल जो राहत चैन जिक्र आ सरदार जो। बद हम्दो सलात मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अल्लाह ताला जा लख एहसान ऐं करम जंहिं मालिकुल मुल्क तव्हां असां खे हिन ॻोठ हसू खान चांडियो जी जामिया मस्जिद में ज़िक्र हुसैन ॿुधण जी सआदत बख्शी आहे। उम्मीद आहे त जेके घड़ियूं हिते वेठा आहियूं इंशाअल्लाह ये घड़ियों अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में मक़बूल फरमाए ऐं असां अवां जे दिलनि जा जायज़ मक़सद पूरा फरमाईंदो। तवज्जो मूॾे कयो। जीअं पंहिंजा जिस्म खणी आया आहियो तीअं पंहिंजा ज़हन ऐं दिलियूं बि हाज़िर कयो। छो त जिते ज़िक्र हुसैन थींदो आहे उते अल्लाह जी निगाह रहमत मुतवज्जह हूंदी आहे। जिते ज़िक्र हुसैन थींदो आहे उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे। जिते अल्लाह जे महबूब बाने इमाम हुसैन आली मकाम जो ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जे मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे। ऐं जिते सालिहन जो ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जा मलाइक ईंदा आहिनि ऐं जेके बि उन ज़िक्र वारी मजलिस में शरीक थींदा आहिनि उन्हनि जा नाला लिखी अल्लाह जी बारगाह में खणी वेंदा आहिनि त मौला हे उहे बांधड़ा अथई जेके तुंहिंजे साले बांधे
इमाम हुसैन जे ज़िक्र ॿुधण जे लाइ हसू खान चांडे जे ॻोठ में गॾु थिया। ज़िक्र ॿुधी सुभान अल्लाह चयनि, अल्हम्दुलिल्लाह चयनि। मौला अॼु असां हिननि जा नाला लिखी आया आहियूं ऐं हिननि जी बख़्शिश फरमा। रब फरमाईंदो मां हिननि खे बख़्शे। वरी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम मझा जेके अल्फाज मां तव्हांजे आलो तिलावत कया आहिनि, उन्हनि अल्फाज़नि जे अंदर अल्लाह ताला फरमायो त सलामुन अला इलियासीन, सलाम आहे इलियास ते। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, बेशक असां एहसान करण वारन खे अहिड़ी तरह बदलो ॾींदा आहियूं। कुरान ॿुधी दिल ठरी अथई त सुभान अल्लाह चओ। अॼु भाग वारा उन्हनि जा वालदैन आहिनि जिन जे बचड़नि कुरान पाक पढ़ी मुकम्मल कयो आहे। ऐं उम्मीद आहे त जीअं हिननि खे तव्हां नाज़रा कुरान पाक पढ़ाए साम्हूं ॾिठो आहे ख़ुशीअ जो मंज़र, त इंशाअल्लाह इन्हनि खे कुरान जे हिफ़्ज़ करण जे लाइ बि वक़ुफ़ कंदव। चओ इंशाअल्लाह। अक्सर मुफ़स्सिरनि लिखियो आहे त इन्हनि आयतुनि जे तफसीर में इलियासीन मजा मुराद हजरत इलियास या हजरत इलियास या हजरत इदरीस अलैहिमुस्सलाम आहिनि। सलामुन अला इलियासीन, अल्लाह जो कुरान दो फरमाए, रब जो कुरान दो फरमाए तो सलाम हुजे इलियासीन ते। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का रिवायत है तो सलाम अला इलियासीन क़ाल नहनु आल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इलियासीन सलाम हुजे इलियासीन ते, यानी आले यासीन असा आले मोहम्मद आहियूं। ऐं तफसीर इब्न कसीर लिखियो आहे त सलामुन अला आल यासीन قال यानी आल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इलियासीन मां मुराद मदीने वारे साईं जी आल आहे, नबी साईं जा अहल बैत आहिनि। किन वरी इन सलामुन अला इलियासीन के आले यासीन भी पढ़ियो आहे, लिहाजा मतलब साफ आहे तो मदीने वारे साईं जे पाक इस्मन मंझा हिकड़ो इस्म यासीन भी आहे। मदीने वारे साईं जो नालो मुबारक यासीन भी आहे, छो त अल्लामा इब्न हजर मक्की रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त अक्सर मुफस्सिरन जी जमात हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अलैहि का रिवायत कई आहे त आले यासीन मां मुराद आले मोहम्मद ही आहे। मदीने वारे साईं जा अहल बैत आहिनि, मदीने वारे साईं जा अहल बैत सब शान वारा, सब मकाम वारा, सब इज्जत वारा, सब अजमत वारा, पर वह जो अहल बैतन में मर्तबो, अहल बैतन में इज्जत, अहल बैतन में शान मान मकाम हसन हुसैन जो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
छो त हसनैन करीमैन जे ज़िक्र खे, हसनैन करीमैन जे शान खे अल्लाह ताला पाण बुलंद ऐं बाला कयो आहे, मान मथां कयो आहे। सलात पढ़ त मां तुंहिंजे साम्हूं अहिड़ी हदीस पेश कयां थो जो ॿुधी दिलि ठरी पवंदई। सल्लल्लाहु अलैहि या काफी जुबान खामोश न रहे, मोहब्बत सा पढ़ो शौक सा। सल्लल्लाहु अलैहि या हिन दुनिया जे अंदर, कायनात जे अंदर अगर का इज्जत वारी, का शान वारी, का मकाम वारी, मर्तबे वारी ज़ात आहे त उहा मदीने वारे साईं जी ज़ात आहे। असां सुन्नन जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह अकेलो आहे, रब वाहिद आहे, अल्लाह सां गॾु को बि शरीक नाहे। अल्लाह न के मां ॼाओ आहे, न रब मां को ॼाओ आहे, अल्लाह सां को बि शरीक नाहे, रब जो को सानी नाहे, मदीने वारो साईं ख़ुदा नाहे। पर असां सुन्नन जो अक़ीदो आहे त ख़ुदा खां बि जुदा नाहे। कायनात जो कारण ई आमिना जो लाल आहे, हसनैन जो नानो आहे, खातूने अतहर जो बाबो आहे। छो त मदीने वारे साईं जी ज़ात बेमिसाल, मदीने वारे साईं जो शान बेमिसाल, हुसूर बोलन त बोलन बेमिसाल, उन पाक ज़बान मजा पजा लफ्ज़ निकटन था। गुलाबन जी खुशबू में अड़ी नाहे जीअं मदीने वारे साईं जे पसीने जी खुशबू आहे। दिल भर साईं तो फरमाए चो सुभान अल्लाह। सिंधी समझ में अचे थी, हथड़ो करो, सिंधी समझ में अचे थी। दिल भर साईं तो फरमाए गुलाबन जी खुशबू पिरियन जे पघर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में है। गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं का बाद में अगर का ज़ात शान वारिया पान महबूब फरमाइन था अन इब्ने अब्बास रदियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युहन नास अला उखबिरुकुम बिखैरिन नास जद्दन व जद्दतन। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे त मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानो ए दुनिया वारो छा मां तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर न ॾियां उन्हनि माण्हुनि जी ख़बर न ॾियां उन्हनि जे बारे में तव्हांखे न ॿुधायां जेके पंहिंजे नाना ऐं पंहिंजे नानी जे इतबार खां सभिनी माण्हुनि खां बहितर आहिनि। अला उखबिरुकुम बिखैरिन नास अम्मा व अम्मतन। ए इंसानो छा मां अव्हांखे उन्हनि जे बारे में न ॿुधायां
जेके पंहिंजे चाचे ऐं पंहिंजे फुफिन जे लिहाज़ खां सभिनी माण्हुनि खां बेहतर आहिनि। हबीब करीम फरमाइनि था, लजपाल नबी फरमाइनि था, अला उखबिरुकुम बिखैरिन नास खालन व खालतन। ए इंसानो, छा मां अव्हां खे उन्हनि जे बारे में न ॿुधायां जेके पंहिंजे मामनि ऐं मासियुनि जे लिहाज़ खां सभिनी माण्हुनि खां बेहतर आहिनि। अला उखबिरुकुम बिखैरिन नास अबन व अम्मा। ए इंसानो, छा मां अव्हां खे उन्हनि जे बारे में न ॿुधायां जेके पंहिंजे अबे ऐं पंहिंजी अम्मा जे लिहाज़ खां सभिनी माण्हुनि खां बेहतर आहिनि। असाबी सगोरनि जा कन मुतवज्ज आहिनि, अखियूं न मदीने वारे साईं जे चेहरे खे तके रहियूं आहिनि। अर्ज़ कनि था, या रसूल अल्लाह जल्दी ॿुधायो, हाणे त जिगर फाटनि था, उहे कहिड़ा इंसान आहिनि जेके एॾे शान वारा, एॾी इज़त वारा, एॾे मर्तबे वारा। हबीब करीम फरमाया था, हुमा अल हसनो वल हुसैनो। न चयो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अञा थोरो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। मदीने वारे साईं फरमायो त उहो हसन ऐं हुसैन आहे जेके बेमिसाल आहिनि। सुभान अल्लाह। अञा हदीस जा लफ़्ज़ हिते पूरा न आहिनि पिया। अॻिते साईं था फरमाइनि, जद्दुहुमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हनि हसन ऐं हुसैन ॿई मिलायो त हसनैन करीमैन था सॾजनि। हसनैन करीमैन जो नानो रसूलुल्लाह आहे जेको बेमिसाल ऐं बाकमाल आहे। वजद्दतुहुमा खदीजतो, ऐं उन्हनि जी नानी खदीजा आहे जेका रसूलुल्लाह जी घर वारी आहे। व उम्महुमा फातिमतो बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन्हनि जी वालिदा, उन्हनि जी अम्मा फातिमा बिन्त रसूलुल्लाह आहे। व अबूहुमा अली इब्न अबी तालिब रदियल्लाहु अन्हु। ऐं उन्हनि जो अबो अली बिन अबी तालिब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हायो नथा, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। साईं था फरमाइनि, व अम्मुहुमा जाफ़र इब्न अबी तालिब। ऐं उन्हनि जो चाचो जाफ़र बिन अबी तालिब आहे। व अम्मतुहुमा उम्मु हानी बिन्त अबी तालिब। ऐं उन्हनि जी फुफी उम्मे हानी बिन अबी तालिब आहे। व खालुहुमल कासिमो इब्न रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन्हनि जो मामो कासिम बिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। व खालातुहुमा ज़ैनब व रुकियत व रुकयत व उम्म कलसूम बनात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन्हनि जो मासियूं ज़ैनब ऐं रुकैया ऐं उम्मे कलसूम जेके रसूलुल्लाह जो न्याणियूं आहिनि। सुभान अल्लाह,
जोर सा जो सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो जद्दुहुमा फिल जन्नते, उन्हनि जो नानो ऐं नानी बि जन्नत में वेंदी। व अबूहुमा फिल जन्नते, ऐं इन हसन हुसैन जो अब्बो ऐं अम्मा बि जन्नत में हूंदा। व अम्मुहुमा फिल जन्नते व अम्मतुहुमा फिल जन्नते व खालातुहुमा फिल जन्नते, इन्हनि जा मामा ऐं मासियूं बि जन्नत में वेंदियूं, चाचा ऐं फुफी बि जन्नत में वेंदी। पर महबूब फरमायो ए हसू खान चांडे जे ॻोठ वारो, हबीबन फरमायो त वहुमा फिल जन्नती वमन अहब्बहुमा फिल जन्नते, उहे ॿई हसन ऐं हुसैन बि जन्नत में वेंदा। पर जेके इन्हनि हसनैन सां मोहब्बत रखंदा त इहे बि जन्नत में वेंदा। गाल वणे थी त चओ सुभान अल्लाह। हुसैन मुंहिंजा दोस्तो रुगे तुंहिंजो मुंहिंजो नाहे, हुसैन रब जो आहे, हुसैन नबियनि जो आहे, हुसैन मदीने वारे साईं जो आहे। हुसैन अहले तशय्युद वारनि जो नाहे, हुसैन सुन्नियुनि जो नाहे, हुसैन देवबंदियुनि जो नाहे, हुसैन अहले हदीस जो नाहे, हुसैन हर इंसान ज़ात जो आहे। छो त हुसैन जो अखलाक आला, हुसैन जो अज़म आला, हुसैन जी दिलेरी आला, हुसैन जी अज़मत आला, हुसैन जी हशमत आला, बहादुरी आला। वरी जो सुभान अल्लाह। थोरो आवाज वधाई त मुंहिंजी ताक़त घटि लॻे, अञा जलसा महरम जा करणा आहिनि कुझु, यार ईअं न कर। चओ सुभान अल्लाह। दिल भर साईं दो फरमाए हुसैन तुंहिंजो, हुसैन मुंहिंजो, हुसैन सब जो, हुसैन रब जो, आज़ाद आला सिफ़ात बाला, हू बादशाह अरब अजम जो। चयो नबी साईं हुसैन मिनी, मथस सिर खोर सब को सुन्नी, हुसैन अतहर हुसैन अनवर, हुसैन सरदार सब नसब जो। जेके जागो पिया हथ करी सुभान अल्लाह। हुसैन सरदार सब नसब जो, हुसैन तुंहिंजो, हुसैन मुंहिंजो, हुसैन सब जो, हुसैन रब जो। जिक्र हुसैन सरापा रहमत, मिले थी मोमिन के इन में रहमत। सुभान अल्लाह। सच ॿुधायो था जो दिल ख़ुश थी आहे हुसैन जो ज़िक्र ॿुधी की न? जंहिंजे दिल ख़ुश थी आहे वो हथ करे सुभान अल्लाह चई ॾेखारे। हुसैन ज़िक्र हुसैनी सरापा रहमत, मिले थी मोमिन के इन में रहमत। हुसैनी हुब्बदार पार पोता, बुढ़ी मरी वियो, बुढ़ी वियो बेड़ो अबू लहब जो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्य मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम
जेके माण्हू चवनि था इमाम हुसैन आली मकाम ख़त्म थी वियो, मिटी थी वियो, हाणे मुहर्रम अचे थो त उन जो ज़िक्र छो था कयो? मुहर्रम जो महीनो ईंदो आहे जॾहिं सुन्नी हुबदार अहल बैत आशिक मुंहिंजे इमाम आली मकाम जो ज़िक्र कंदा आहिनि, हिकिड़ा भितूं खोटींदा आहिनि, कन लाइ ॿुधंदा आहिनि, अखियूं फाड़े ॾिसंदा आहिनि, छो था हुसैन जो ज़िक्र कनि? उन्हनि खे ख़बर न आहे हुसैन ख़त्म थियण जो नालो नाहे, यज़ीद ख़त्म थियण जो नालो आहे, हुसैन त क़यामत ताईं ज़िंदह जो ॼण जो नालो। जेकॾहिं हुसैन ख़त्म थी वञे हा, अॼु मस्जिद न हुजे हा, अॼु मस्जिद जे लौट ते हे आज़ान जो आवाज़ न ॿुधी हा, जेकॾहिं हुसैन ख़त्म थियण जो नालो हुजे हा त अॼु क़ुरान जा कारी क़ुरान न पढ़नि हा, जेकॾहिं हुसैन ख़त्म थियण जो नालो हुजे हा त अॼु दीन इस्लाम जी प्रचार न हुजे हा, जेसी ताईं मस्जिद मौजूद आ, कुरान मौजूद आ, बाग ईंदी रहंदी, ज़मीन ते रब जो ज़िक्र थींदो रहंदो, मञणो पवंदो त करबला वारे हुसैन जो ज़िक्र बि क़ाइम ऐं दाइम हूंदो। क़यामत अची वञे, दुनिया ख़त्म थी वञे, पर हुसैन जो ज़िक्र क़ाइम ऐं दाइम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिल पर साईं तो फरमाए चो सुभान अल्लाह। साईं तो चवे कायम अता कयामत इमामत हुसैन जी, कायम अता कयामत ओ इमामत हुसैन जी, उपदार लाए हूती शफाअत हुसैन जी, हा हा कायम अता कयामत इमामत हुसैन जी। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिल पर साईं तो चवे ओ जिंद जान मार बचड़ा कुर्बान करबला में, दुनिया में बेमिसल आ शहादत हुसैन जी, हा हा कायम अता कयामत इमामत हुसैन जी, कायम अता कयामत इमामत हुसैन जी, उपदार लाए होती शफाअत हुसैन जी, हा हा कायम अता कयामत इमामत हुसैन जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हसनैन करीमैन जीअं मदीने वारे साईं खे प्यारा हुया न, तीअं अल्लाह खे बि प्यारा हुया, जीअं अल्लाह खे प्यारा हा ईअं मदीने वारे साईं खे बि प्यारा हा। पाण करीम कॾहिं कॾहिं ईअं फरमाईंदा हुया त हसनैन करीमैन तां मुंहिंजो अब्बो ऐं अम्मा कुर्बान, वालदैन मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मदीने वारे साईं जा वालदैन अहिड़ा त शान वारा जो दुनिया जा इंसान मर्द औरतूं जेके बि आया नबी रसूल उन्हनि नबियनि खां बाद में जेकॾहिं शान वारा आहिनि त वालदैन मुस्तफा आहिनि। जने इमामुल अंबिया हबीब किबरिया अहमद मुज्तबा हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्म ॾिनो, उहो अब्बो बि शान वारो, उहा अम्मा बि शान वारो। नबी सही फरमायो त मां सोमाणी जी निमाज़ में हुजां
मां तिलावत कया किरायत कया सूरे फातिहा पढ़ा पियो मुझी अम्मा आमिना मुखे सदे या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर सलीम दी याद है मदीने वारो साईं तो फरमाए अम्मा मुखे सदे सोमहड़ी जी नमाज में हुजा किरायत कया पियो सूरे फातिहा पढ़ा पियो अमर मुखे सद करे त मां जीजल अम्मा के चवा जी मुझी अम्मा हाय हाय जी मुझी अम्मा छा त अमर जो शान वा दिलबर साईं जो एकड़ो शेर आ ओ पढ़ी पो भागते दोला सभई सुभान अल्लाह चओ ए जान तो ताफिदा वालिदे मुस्तफा हजरत अब्दुल्ला वालिदे मुस्तफा हजरत अब्दुल्ला सुभान अल्लाह ऐ वागा तुझो हुस्न तुझो आला बदन नूर आला नूर वालिदे मुस्तफा हजरत अब्दुल्ला वालिदे मुस्तफा तो के इंतहा राजता तरना हजरत आमिना वालिदे मुस्तफा मदीने वाला साईं अजपाल नबी फरमाइंदा होया त मुझो अब्बो ऐं अम्मा हसनैन करीमैन ता कुर्बान वञन कदे कदे पाण हसनैन करीमैन खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाईंदा होया पर कॾहिं पंहिंजी ज़ुबान मुबारक हसनैन करीमैन खे चूसाईंदा हुया कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण जेॾीमहिल साईं सजदे में वेंदा हा त हसन हुसैन या ॿिन्ही मां हिकिड़ो शहज़ादो इमाम हुसैन पुठी मुबारक ते चढ़ी अची वेंदो हुयो ॿिया सहाबी उन नंढड़े खे हटाईंदा हुया शहज़ादे खे हटाए विहारे छॾींदा हुया हुज़ूर नमाज़ मां फारिग थी करे फरमाइंदा हुया त मुझे शहज़ादे के न चओ मां हिन जे करे सजदो तवील कंदो आहियां छो त हे शहज़ादो मूंखे ॾाढो प्यारो आहे अल्लाह एड़ो हुसैन जंहिंजा जंगल जा जानवर बि अदब कंदा हुया मुंहिंजा दोस्तो जेके नागई बलाऊं बि आहिनि उहे बि अदब कंदियूं हुयूं हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो असां मदीने वारे साईं वटि वेठा हुयासीं त बीबी उम्मे ऐमन रज़ी अल्लाह अन्हा वटि न आई अचे अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह हसन हुसैन गुम थी विया आहिनि मदीने वारे साईं जरमल इहो ॿुधो आहे फार फरमाईंदा कूमो फतलुबू इब्नैया उथो मुझे ॿिन्ही पुटनि खे ॻोल्हे अचो रावी चवे तो जरमल हुजूर जो हुकुम मिलियो आहे के सहाबी हेॾा विया के सॼे विया के खॿे विया को केॾां निकिरी वियो को केॾां निकिरी वियो मगर मां मदीने वारे साईं जे पुठियां पुठियां हलंदो रहियुसि जंगल में आयासीं साईं करीम ॻोल्हींदा ॻोल्हींदा हसन हुसैन खे जंगल में पहुता आहिनि ॾिसनि था हिकु गार जे अंदर हसन हुसैन पाण खे भाकुर पाए वेठा आहिनि नाग अज़दा भुलावदी आहे जेका फण कढियो बीठी आहे हसन हुसैन खे ॾिसे वेठी हुज़ूर पासे में अचनि था उहो नाग मदीने वारे साईं सां ॻाल्हाए थो तो या रसूल अल्लाह अवा
खौफ न कयो असां भलाउन के नांगन के तेरी ताकत ही ना है जो हुसैन के तकलीफ दियो हुसैन के अजियत पहुंचायो मदीने वारे साईं सा नांग ॻाल्हाए बिर में हलियो वियो आहे हुजूर ॿिन्ही शहज़ादनि के भाकुर था पाइनि सीने सां लाइन था भई चुमन था फरमाइनि था हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मूं मां आहे मां हुसैन मंझा अल्लाहु अकबर कबीरा बच्चा हर के प्यारा हुंदा है तमाम बचड़न वारा आयो औलाद वारा आयो सच बुधायो त बचड़ा प्यारा आहिन कि न मदीने वारे साईं के पंजे हुसैन सा मोहब्बत हुई हुसैन के पंजे अली अकबर सा मोहब्बत हुई अली असगर सा मोहब्बत हुई हुसैन आली मकाम के पंजा बच्चा ॾाढा प्यारा जिनमल वाक़े करबला खां बाद में शहादत खां बाद में जिनमल काफिलो दिमश्क ॾांहुं रवानो पियो थिए मंज़िलूं तय कंदे कंदे एक अहिड़ी मंज़िल ते आया आहिनि जेको यज़ीदनि जो सिपह सालार अॻवान काफ़िले जो उहो चवे तो थकिजी पिया आहियूं कुझु हिते राति गुज़ारियो पोइ अॻिते हलूं था मुंहिंजा दोस्तो हज़रत इमाम अली मकाम जो सिर मुबारक नेज़े ते सवार आहे अहल बैत के दी लगा पिया आहिनि रात उते रहन था त हज़रत बीबी सुकेना साइण अरबी में सुकेना सिंधी में समझाइण दिले सकीना साइण मुंहिंजा दोस्तो सकीना साइण कचावल ते वेठी आहिस्ता आहिस्ता हेठ लही रात जो साइण वण जे हेठां सुम्ही पई जिन मन सुबुह थी काफ़िलो रवानो थियण लॻो सकीना साइण के सुजाग न कयो उथारियो कोन आहे काफ़िलो त अॻिते वधी वियो आहे मुंहिंजा दोस्तो अचानक जंहिं यज़ीदी सिपाही जे हथ में इमाम हुसैन जो सर पाक हुयो उहो नेज़ो किरियो आहे ज़मीन में खुपजी वियो आहे हीअं उहो यज़ीदी सिपाही कढण लॻो आहे मगर निकिरे नथो पंहिंजे ॿिए साथी खे घुरायई निकिरे नथो 4-5 गॾिजी विया मगर उहो सरे पाक इमाम हुसैन जो निकिरे नथो अची पंहिंजे अॻवान सां ॻाल्हि कयनि उन बचे ॾिठो मगर मचाला जो उहो सरे पाक निकिरे यानी नेज़ो ज़मीन मां निकिरे छो त हुसैन खे पंहिंजी न्याणी सकीना सां मोहब्बत हुई हुसैन ॾिसे पियो त काफ़िलो अॻिते पियो हले मुंहिंजी सकीना खे पोइते रहायो पिया अल्लाहु अकबर कबीरा मुंहिंजा दोस्तो हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन वटि यज़ीदी आया अर्ज़ करण लॻा ज़ैनुल आबिदीन अच ॾिस तूं तुंहिंजे अब्बे जो सिर नेज़े में सवार नेज़ो हेठि दॿजी वियो आहे छो नथो निकिरे इमाम ज़ैनुल आबिदीन आयो ॻाल्हि खे सम्झी वियो अचे पंहिंजी फुफी ज़ैनब साइण खे वठी आयो आहे ज़ैनब साइण ॾिसे थी त सर पाक छो नथो अॻिते वधे जंहिंमहिल सैयदा ज़ैनब ॻाल्हि खे सम्झी वई आहे काफ़िले ॾे निहारण लॻी आहे सभिनी जा नाला वरितई जंहिंमहिल सैयदा सकीना साइण जो नालो वरितई त सैयदा सकीना साइण जवाब कोन ॾिनो पाण फरमाए थी ओ बच्चा ज़ैनुल आबिदीन सकीना पोइते रहिजी वई आहे हलो त वठी अचऊंसि काफ़िलो पोइते हलियो आहे
जिरमल उन मंजिल ते पहुता है न करीब पहुता है न त सैयदा ज़ैनब छाती दिसे त हिक नकाब पोश औरत वेठिया जिजी झोली में सैयदा सकीना साइणब रो वेठी ऐं पंहिंजो न करबला जो सारो वाक़ियो सारी शहादत ॿुधाए थी उन निकाब पोश औरत खे उहा निकाब पोश औरत बुथे बि थी उन जे अखियुनि मां ॻोढ़ा बि वहनि अल्लाह नंढड़ी सकीना चवे थी अम्मा ओ अम्मा मुझे बाबे हुसैन के इते शहीद कयो न मुझे अते अली अकबर के इते शहीद कयो वियो त मुंहिंजो बाबो हुसैन उन जो लाशो खे मना खणी आयो मुझे अते अली असगर के ज़ालिमन तड़पंदे तड़पंदे तीर हणी मारे छॾियो मगर अली असगर के पाणी जी मोकल न ॾिनो अल्लाह अकबर कबीरा उहा नंढड़ी न्याणी करबला जो वाक़ियो सारो ॿुधाए पई निकाब पोश रोए पई जंहिंमहिल सैयदा ज़ैनब साइण वेझो अचे थी अर्ज़ करे थी अम्मा तुंहिंजी वॾी महिरबानी आहे जो अहिड़े रेगिस्तान में तूं असांजी न्याणी खे संभाले रखियो आहे ओ अम्मा जिथे केरु कमु न आयो उते तूं हली आई आहे खुदा त तू केरा पंहिंजो निकाब त हटाए त उहा औरत जंहिंमहिल पंहिंजो निकाब हटाए थी ऐं अर्ज़ चवे थी त अम्मा ज़ैनब मूंखे सुञाणी नथी त मां तुंहिंजी अम्मा फातिमा आहियां जंहिंमहिल मुंहिंजी न्याणी सकीना पोइते रहिजी वई मूं चयो त हुसैन खे बि शहीद करे छॾनि अली अकबर के भी कुर्बान करे छजन अली अस्कर के भी शहीद करे छजन अपने सैयदा सकीना नंढड़िया इनके अकेलो किए छजा इन जे करे मां फातिमा मदीने मां हली पंहिंजी न्याणी सकीना अल्लाह बचार के प्यारा है जिनमें सैयदा सकीना साइण के वठी काफले में पहुता है न पो यजीदी उन नेज़ो कढियो आ त वरी नेज़ो निकतो सफ़र रवा दवाए मुंहिंजा दोस्तो एडी बचड़न सां महबत इमाम हुसैन के हुई